नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के खैबर मां खबर ॾींदा आहियूं। खैबर लॻ اڏيرولعل विलेज मेन बस स्टॉप ڀرسان मौजूद सैयद हाजी अब्दुल्अज़ीज शाह जे स्कूल السيد मदثر اڪيڊمي में गुज़िरियल रात जो नामालूम चोरनि पारां स्कूल अंदर दाख़िल थी। अंदर पहले शागिर्दनि जी फीस जा 35,300 रुपया, लैपटॉप, शागिर्दनि जी असेंबली वारा स्पीकर ऐं 4 सोलर प्लेटूं चोरी करे विया। अहिड़ो इतलाउ اڏيرولعل विलेज पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं जाइ वारदात जो मुआइनो करे फिंगरप्रिंट वरिती वई आहे। उन मौके ते एसएचओ اڏيرولعل विलेज सैयद सईद अहमद शाह मीडिया जे सवाल ते चयो त इंशाअल्लाह जल्द ई फिंगरप्रिंट जी रिपोर्ट अची वेंदी। जीअं ई रिपोर्ट आई त जल्द खां जल्द कार्रवाई कई वेंदी। जंहिं ते اڏيرولعل विलेज थाणे जी पुलिस नफ़री तमामु घटि हुअण करे असांखे पेट्रोलियम में ॾुखियाई थिए थी। यादि रहे त اڏيرولعل विलेज ऐं उन जे इर्द गिर्द वारनि इलाइक़नि में अहिड़ियूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी चुकियूं आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फ़खर अब्बासी जूं सोलर प्लेटूं ऐं मंज़ूर होटल तां मोटरसाइकिल जहिड़ियूं केतिरियूं ई वारदातूं اڏيرولعل थाणे ते घटि नफ़री हुअण करे थियनि थियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।